अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां सभु यूट्यूब जा? मुंहिंजी पंहिंजी फैमिली यूट्यूब जी कीअं आहियो? शाम जो टाइम हुयो, असां चांहि पीअण वियासीं, कुझु खाधोसीं हिते लबैक ते। ॾाढो टेस्टी खाधो पीतो, चांहि स्पेशली। सुहानी निकितासीं पंहिंजे घर लाइ। मूं चयो त थोरो मिड़ई पाण गॾिजूं, मुलाक़ात कयूं हिक ॿिए सां। जुमेरात जो ॾींहुं आहे ऐं मौसम बहितर आहे। मौसम जीअं हूंदी आहे उन खां बहितर आहे अल्हम्दुलिल्लाह। सो असीं वञूं पिया घर ॾांहुं। ऐं तव्हां सभु कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? छा पियो थिए? वक़्तु कीअं पियो गुज़रे? मुंहिंजो त ॾाढो अल्हम्दुलिल्लाह ब्लेसिंग्स, शुक्र, बहितरीनु गुज़रे पियो। मेट्रो स्टेशन मुंहिंजे घर जे वेझो पाए आऊं ईंदी आहियां अक्सर वॉक ते। पोइ हिन मेट्रो खां वठी हुन तरफ़ शेख ज़ायद जे हुन तरफ़ आऊं वॉक करे वरी वापसि हिन तरफ़ ईंदी आहियां। ऐं हिन खां सवाइ पंहिंजे पाकिस्तान में तव्हां फील कयो हूंदो त फार्मेसीज़ ते केॾी रश हूंदी आहे, पर हिते रश सफ़ा न आहे। फार्मेसी ते सिर्फ़ु मार्केटिंग वारो माण्हू या सेलर हूंदो, बाक़ी जेके शॉपकीपर हूंदा आहिनि बाक़ी ख़ाली हूंदी आहे। तव्हां ॾिसी सघो था केरु बि न हूंदो आहे, माण्हू ईंदे ई न आहिनि हिते। हिते सिहत, खाधो पीतो सभु कुझु सुठो हूंदो आहे। सो स्टेशन मेट्रो जो दरवाज़ो, हीअ असांजो घर ॾांहुं वापसी। ऐं थोरी गर्मी आहे, ॾिसंदा हूंदव त धुंध पाए। साम्हूं असांजो ख़लीफ़ो साहिबु, बुर्ज ख़लीफ़ो। ऐं इहे ख़बरूं चारूं। मुंहिंजे सिंध जी मौसम त ॾाढी सुठी आहे। हीअ साम्हूं तव्हांजी मेट्रो वञे पई। सिंध जी मौसम ॾाढी सुठी आहे, ॾाढी प्यारी मौसम आहे। सो कहिड़नि कहिड़नि शहरनि मां तव्हां मूंखे ॾिसो बि पिया, ॿुधो बि पिया। ऐं तव्हां मुंहिंजे चैनल खे बि सब्सक्राइब कयो। तमामु घटि वीडियोज़ ईंदा आहिनि, पर आउं कोशिशि हाणे कंदसि त आउं अपलोड कुझु न कुझु कयां, कुझु ॻाए बि रखंदसि। काल तो जे रुसी आयुस्मान बस ये समझ कुसी आयुस्मान काल तो जो रुसी खतरनाक